नाज़रीन, सॼी सिंध जियां अबावड़ो में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते अॼु 5 ॾींहं बि मुलाज़िमनि पारां सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे गुलाम कंबर बूहड़। जी गुलाम कंबर, छा तफ़सील आहिनि? जी तफ़सील आहिनि त जेको आहे पूरी सिंध जी आहे अॼु ॿार सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते तालुके जे समूरनि सरकारी मुलाज़िमनि ऑफिसनि जो तालाबंदी करे एहतिजाज जे 5 ॾींहं गवर्नमेंट हाई स्कूल खां हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई। सरे मुलाज़िमनि नेशनल उस में हथनि में प्ले कार्ड बैनर खणी सख़्त नारेबाज़ी कंदा नेशनल प्रेस क्लब पहुता, जिते मुतालबनि जी मंच लाइ धरणो हाणे वेही रहिया। उन मौके ते पीटीएल तालुके सदर पार्कियो चाचड़, गुस्ता सदर अब्दुल्ला कुमरो, पैरामेडिकल मैडम सुमेरा मुगल, आपा नज़ीर अहमद मलिक, कामरेड अब्दुल मजीद सिंधी ऐं अब्दुल रज़ाक नाहड़ा ऐं ॿिनि जी अॻवानी में धरणो हाणे धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार मुलाज़िमनि सां बिजली ते लही आई आहे। पेंशन रिफॉर्म जे नाले ते मुलाज़िमनि जे हक़नि ते धारो हयो वियो आहे। असांजा माशी क़तल कयो पियो वञे, असांजो जेको असां कंहिं बि सूरत में अमल थियण न ॾींदासीं। हीअ असांजी बचनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे। हिननि चयो त सूबनि में डिस्टेंस अलाउंस आहे ॾिनो पियो वञे, पर सिंध हुकूमत लखे मुलाज़िमनि जो माशी क़तल आम करे रही आहे। डिस्टेंस अलाउंस ॾियण खां बेनकार आहे। ग्रुप इंश्योरेंस हुकूमत ॿिया मुतालबा पूरा न थिया त अक्टूबर ते बिलावल हाउस कराची अॻियां जेको आहे मुलाज़िमनि सां गॾु धरणो हयो वेंदो। जी गुलाम कंबर, तव्हांजी महिरबानी।